अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाला खुशा तबे सही है दोस्तों। अॼु सूमर बाज़ार आहे गुलशन नदी फेज़ 2 में। ऐं मां तव्हांखे माल सवेरे ॾेखारियो। इहो जेको मुंहिंजो माल अॼु जेको लॻल आहे स्टॉल ते, उनजी इन्वेस्ट आहे 6800। सो 10:30 थी रहिया आहिनि, गिराकी शुरू थियण वारी आहे ऐं सॼे ॾींहं जी तव्हांखे रिपोर्ट ॾींदी सूमर में। ते हर सब्जी, फ्रूट, मेवा, कपड़ा, लुडो, जूता, ज्वेलरी, हर आइटम हिते खपंदा। फेज़ 2 में गुलशन नदी में बाज़ार आहे ऐं सिंधी नौजवान हिते तमामु घणो कारोबार कंदा। शहदाद कोट, कंबर, टमाटा खपाईंदा, सब्जी खपाईंदा ऐं हीउ जेको कमु आहे सदाबहार कमु आहे, हिन में को बि शक न आहे। हवा ख़ैर आहे, अबे सही आहे। वाह वाह, अॼु भला अल चाचे जो तोरे वठो, चाचे जो तोरे वठो, पोइ ॻाल्हाईंदो। हा हा अबा तू छा चाहियो? केतिरी यूनिवर्सिटी किथां जो तारुफ़ कराए? अच्छा, ऐं इन्वेस्ट केतिरी थी माल जे मथां? जेकी छा छा आयो अथई? अच्छा, मतलब 2.5 घंटा लगी है मुझे टाइम से। सुबह जो कंहिं में आयो? सुबह आयो आहियां 8 बजे। सही आहे, ज़बरदस्त। रेट ॿुधाए मासी खे। मां अधु किलो पली, किलो साग, 100 रुपये किलो। किलो साग जाए ना? हाँ, 1 किलो जाए, किले का मथे जाए। हाज़िर हाज़िर पुफी। बस ओके ओके, मोटी चो मोटी चो। गिराकी शुरू थी वई आहे सर। छाला किलो हुजे? 100 रुपये किलो दादा। थोड़ो हल्को हथ रखीस। 2 किलो खपन। 2 किलो खपनि, हा। ऐं ही साग, ये 2 किलो पली थी वई। पालक घणी विझंदुसि? किलो या अधु किलो? ना किलो विझांसि न। 2 किले में, हा सही आहे। 2 किले में किलो VIP थी वियो। हे पली थी वई तव्हांजी, किलो तव्हांजी। पुफी ॾियो तव्हांखे रुॿो ॾियां पहिरियों मां। छा जाए किलो सिंधी पालक, बेह वग़ैरह। साग केतिरो? साग भी ठीक है। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हे हिकिड़ी गठी हुजे? हाँ 2 किलो। हा 2 किलो त कयो न। 2 किले में जीअं पली कई अथव। हे साग तव्हांजो मोटरसाइकिल आहे चाचा? हाँ चलो शुक्र है तुझा। विसरी विया? हाँ हाँ वही है बस। अचे सफ़ा पैकिंग थी VIP तरीक़े सां। ठीकु आहे चाचा, मेहरबानी। महिरबानी। 4.5। सो ही मूं वटि ॻोठ जा आइटम हूंदा आहिनि। तमामु घणो शौक़ सां खाईंदा आहिनि माण्हू, तमामु घणो शौक़ सां। चाचो वरितई मूंखां मोटरसाइकिल ते ऐं बाज़ार हलंदी पई टुक टुक। शहदाद कोट जो अघु हलू आहे टोटली सिंधी। त तव्हांखे इन्वेस्ट ॿुधाई, वरी प्रॉफिट बि तव्हांखे ॿुधाइबो। किथे बेह, पली, पालक, ॿियो ख़ैरु आहे न? इन्वेस्ट केतिरी आहे अॼु? इन्वेस्ट पैसा केतिरे जो माल आहे अॼु तुंहिंजो? कम से कम 7-8 हज़ार। अच्छा सही आहे। शाम ताईं, राति ताईं निकिरी वेंदो? सही आहे सही आहे। हीअ जेको मुंहिंजी साइज़ सवाल आहे, इहो मूंखे पूरी पक आहे त निकिरी वेंदो तक़रीबन 9 साढा 9 फाइनल। 9 साढा 9 बि वॾा आहिनि, सवेर इंशाल्लाह निकिरी वेंदो। पालक सिंधी 1/2 किलो विझंदा आहियो या टेपा? 1/2 किलो। 1/2 किलो। पालक कीअं? पालक 50 जी।
तव्हांजी थी वई 170 170 20 रुपया घटि हेॾा सारा 20 रुपया न ॾियो के दौर में अचे पली पालक बस बे वग़ैरह त न